أعوذ بالله من الشيطان الرجيم. بسم الله الرحمن الرحيم. ومن يبتغ غير الإسلام دينا فلن يقبل منه وهو في الآخرة من الخاسرين. صدق الله مولانا العظيم وصدق رسوله النبي الصادق الأمين ونحن على ذلك لمن الشاهدين والشاكرين والحمد لله رب العالمين. إن الله وملائكته يصلون على النبي يا أيها الذين آمنوا صلوا عليه وسلموا تسليما. اللهم صل على سيدنا محمد النبي الأمي وآله وأصحابه وبارك وسلم عدد كل معلوم لك دائما أبدا. मुझा मोहतरम दोस्तों भाइरो, अज जो प्रोग्राम सीरतुन नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे उनवान सां ऐं उन सां गॾोगॾु असांजे दोस्तनि ख़ैरात जी बि नियत कई आहे। इन मक़सद ऐं मुराद मुताबिक़ थी रहियो आहे जंहिंमें तव्हां सां शरीक थिया आहियो। अल्लाह रब्बुल आलमीन खां दुआ है तो अल्लाह ताला असांजे दोस्तनि जे हिन ख़ैर खे बि क़बूल फरमाए ऐं उन सां गॾोगॾु अल्लाह तबारक व तआला असांखे पैगंबर पाक जो ग़ुलाम ऐं पैगंबर जो मुत्तबे बणाए ऐं हज़ूर जे सुन्नत जो ताबेदार बणाए। अल्लाह रब्बुल आलमीन इंसाननि जे रुशदो हिदायत जे लाइ ॿिनि शयुनि खे मोकिलियो। एक पंहिंजे तरफां तालीम अता फरमाए, ॿियो पंहिंजे तरफां मुरसलीन जी जमात जो बंदोबस्त कई। मुख़्तलिफ़ वक़्तनि ते अल्लाह तबारक व तआला अंबिया जे मार्फत पंहिंजे बाननि ॾे पंहिंजो हुकुमनामो पंहिंजो पैगाम मोकिलियो आहे। कन खे अल्लाह जो पैगाम तौरात जे सूरत में, कन खे अल्लाह जो हुकुम इंजील जे सूरत में, कन खे रब साईं जो फरमान मिलियो आहे ज़बूर जे सूरत में। मुख़्तलिफ़ वक़्तनि ते अल्लाह तबारक व तआला सहीफ़ा भी नाज़िल फरमाया आहिनि। तव्हां असां आख़िरी उम्मत आहियूं। अल्लाह साईं पैगंबर अलैहिस्सलातु वस्सलाम जे मार्फत असां ॾे जेको पैगाम मोकिलियो थे उन जो नालो क़ुरान पाक आहे। पोइ उम्मत जे अंदरि उहे माण्हू कामयाबी सां हमकिनार थींदा रहिया आहिनि ऐं थींदा आया आहिनि ऐं उहे ई कामयाब थींदा रहंदा ऐं उहे ई कामयाब थी करे कामयाबी जे टोले वारनि में उथंदा। जन अंबिया जी इताअत कई, अल्लाह जे पैगाम खे क़बूल कयो। हे क़ुरान पाक आख़िरी किताब आहे। पाण फरमायूं अन ख़ातमुन नबिय्यीन ला नबी बादी, मां आख़िरी नबी आहियां, मूंखां बाद में ॿियो नबी न ईंदो। फरमायूं ला किताब बाद किताबिल्लाह, हिन क़ुरान पाक खां पोइ ॿियो किताब कोन्हे। ला उम्मत बादकुम, तव्हां खां पोइ ॿी उम्मत बि कान्हे। न ॿी उम्मत ईंदी, न ॿियो किताब ईंदो, न ॿियो रसूल ईंदो। हाणे जेको बि क़यामत ताईं दुनिया जे तख़्ते ते ॿार ॼमंदो उहो इहो ई कलमो पढ़ंदो जेको तव्हां असां पढ़ंदा आहियूं। पढ़ो त सही, ला इलाहा इल्लल्लाह मुहम्मदुर रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम। क़यामत ताईं, छो त हज़ूर जी रिसालत क़यामत ताईं, हे क़ुरान बि क़यामत ताईं रहणो आहे। अल्लाह तबारक व तआला फरमाए थो काफ़तल लिन्नास, ओ क़यामत ताईं जेके अचण वारा ईंदा आहिनि ॿियो तोखे असां उन्हनि समूरनि जे लाइ नबी करे मोकिलियो। वमा अरसलनाका इल्ला काफ़तल लिन्नास बशीरन व नज़ीरा। इन क़ुरान पाक जे ज़रिए उनखे जन्नत जी बिशारत बि ॾे। उहे जेके क़ुरान खे मञनि था, क़ुरान ते हलनि था, उन्हनि खे जन्नत जी बिशारत ॾे। उन्हनि खे मुंहिंजे क़ुर्ब ऐं मुंहिंजे रज़ा जी बिशारत ॾे ऐं उन्हनि खे मुंहिंजे नेमतुनि जी बिशारत ॾे। ऐं जेके नथा मञनि उन्हनि खे ड्रिजा मुझे गैज़ ऐं गज़ब खां ड्रिजा रहनि, मुझे उन डमर वारी जाइ जनम खां ड्रिजा रहनि
ऐं सख्त जेको अज़ाब जेको दर्दनाक जेको उइद्दत लिल काफ़िरीन जेको मुनकिरन जे लाइ तैयार कयो वियो आहे उन्हनि मुनकिरन खे क़ुरान पाक जे ज़रिए ॾिजा। पोइ इंसान ॿिनि हिस्सनि में तक़सीम थी विया। अव्वल खां वठी करे जंहिं वक़्त खां वठी करे अल्लाह साईं इंसाननि ॾे पंहिंजो पैगाम मोकिलियो, अंबिया जो सिलसिलो जारी वसारी रखियो, त मुंड खां वठी करे हिकिड़ा मञण वारा, हिकिड़ा इनकार करण वारा, हिकिड़ा अल्लाह जे फरमान ते हलण वारा, हिकिड़ा पंहिंजी मर्ज़ी ते हलण वारा। हिकिड़नि अंबिया जी तस्दीक कई, हिकिड़नि अंबिया जी तकज़ीब कई, हिकिड़नि अंबिया खे मञियो, हिकिड़नि न मञियो। ऐं क़ुरान पाक तारीख़ जे वर्कनि सां भरियो पियो आहे। ॾिसो क़ौम नूह जो हाल छा थियो, क़ौम हूद जो हाल छा थियो, क़ौम सालेह जो हाल छा थियो। तमामु उहे क़ौमूं इहे जेके बि हुया इहे अल्लाह ताला फरमाए थो अल्लती लम युख़लक़ मिस्लुहा फिल बिलाद, अहिड़ा वरी असां ताक़तवर हसीन जमील कदावर पैदा ई कोन कया अथसि। एॾा तमामु वधीक इहे जाहो जलाल वारा हुया, वरे हशमत वरे दौलत वारा हुया, पर जॾहिं उन्हनि अल्लाह जे रसूलनि जो इनहराफ कयो, अंबिया जी जमात खे न मञियो ऐं अल्लाह साईं फरमाए थो त मुंहिंजे हुक्म खां इनहराफ़ी कयूं, मुंहिंजे फरमान खां नफ़रत कयूं, असां सिफ़े हस्ती तां उन्हनि खे मिटाए छॾियोसीं। अहिड़ो ख़ुदा उन्हनि खे पकड़ कई जो रब साईं फरमाए थो अल्लम यगनो फीहा, ॼण त दुनिया में रहिया ई कोन हुया, नेस्त नाबूद करे छॾियोसीं, ख़तम करे छॾियोसीं। लिहाज़ा तव्हां असां आख़िरी नबी जी उम्मती आहियो, तव्हां असां आख़िरी नबी जा उम्मती। असांखे बि अल्लाह ताला इहे ॿ शयूं ॾिनियूं आहिनि, क़ुरान पाक बि ॾिनो अथई ऐं रसूल बि अता फरमायो। हाणे इन क़ुरान पाक जे ज़रिए अल्लाह साईं असांखे हुकुम फरमाए थो मा आताकुम रसूल फखुज़ू, जेका शइ रसूल ॾे वठो इन खे वठो, जेका शइ चए वठो उन ते हलो, जंहिंखां झले वठो उन खे फिटो कयो, पैगंबर जी इताअत कयो, फरमा बरदारी कयो। वमा नहाकुम अन्हु फंतहू, जंहिंखां झले वठो उन खे फिटो कयो, बस जंहिंजो हुकुम करे वठो उन खे वठो। अल्लाह क़ुरान पाक जे ज़रिए असांखे इंसाननि खे पोयनि इंसाननि खे हज़ूर जी उम्मत खे पाबंद बणाए थो। वनशहदु अल्ला इलाहा इल्लल्लाह वहदहु ला शरीक लह, उजरे ही कुरान पैगंबर जे क़ल्ब तरफ नाज़िल थियो। अल्लाह तबारक व तआला हज़ूर खे फरमाए थो ऐ नबी हाणे दुनिया वारनि में ऐलान कर त मां तव्हां खे पंहिंजी मर्ज़ी ते नथो हलायां, मां तव्हां खे पंहिंजे कढ हरूभरू नथो लॻायां। ईअं कोन त चवां त मुंहिंजी कढ लॻो, मां पाण जेको मूंखे अल्लाह से राह अता फरमायो आहे मूंखे बि उन राह जे लाइ हुकुम कयो अथई। कुल हाज़िही सबीली अदू इलल्लाह, ऐं नबी पंहिंजे इन उम्मतनि खे चओ, इन्हनि इंसाननि खे चओ त ही अथव मुंहिंजो रस्तो, मां तव्हांखे इन अल्लाह जे रस्ते जे तरफ़ सॼां थो। मुंहिंजी कढ न लॻो, पर जेको मूंखे अल्लाह फरमान ॾिनो आहे उन जी कढ लॻो। अज़ीज़ो, पैगंबर अलैहिस्सलातु वस्सलाम उन रब्बुल आलमीन जे हुक्म सां दुनिया जे अंदर जेको कुझु ॻाल्हायूं उहो ख़ुदा जो हुकुम। अल्लाह फरमाए थो वमा यंतिकु अनिल हवा इन हुवा इल्ला वहयु युहा, पैगंबर जे ज़ुबान मुबारक मां जेको बि लफ़्ज़ निकितो उहो अल्लाह जो वहय निकितो। पैगंबर जे ज़ुबान मां अजायो कलाम न निकिरंदो आहे। सहाबी सगोरो हज़ूर जो कातिब वही हुयो जेको वही लिखंदो हुयो, पोइ उन हज़ूर जन खे सुवाल कयो, अर्ज़ु कयईं त साईं तव्हां जे ज़ुबान मुबारक मझा जेको बि लफ़्ज़ निकिरे थो मां लिखां। कॾहिं माण्हू जोश में आहे, कॾहिं माण्हू तैश में आहे, कॾहिं माण्हू मज़ाक में आहे, कॾहिं माण्हू कहिड़ो लफ़्ज़ ॻाल्हाए थो, कॾहिं कहिड़ो लफ़्ज़ ॻाल्हाए थो। जोश में कावड़ में अची करे माण्हू कॾहिं ईअं लफ़्ज़ ॻाल्हाईंदो आहे, या कॾहिं भोग मज़ाक में का ॻाल्हि ईअं कंदो आहे। पुछा मां तव्हांजा इहे सभु अल्फाज़ मुबारक लिखां? पाण फरमायूं हिन पंहिंजे ज़ुबान जे लाइ इशारो चए त हिन ज़ुबान मझां जेको बि निकिरंदो उहो हक़ जो जुमिलो निकिरंदो, हिन ज़ुबान मझां ग़लति लफ़्ज़ नथो निकिरी सघे।
अज़ीज़ो पैगंबर अलैहिस्सलातु वस्सलाम रब तबारक व तआला जे उन फरमान जे मुताबिक जेको रब साईं उनखे हुकुम फरमायो ऐ नबी दुनिया वारनि खे चओ कुल हाज़िही सबीली है तो मुंहिंजो रस्तो इन क़ुरान पाक जे लाइ रब तबारक व तआला फरमाए थो इन हाज़ल क़ुरान यहदी लिल्लती ही अक़वम बेशक ही क़ुरान तो जेको तव्हांखे सौ रस्तो मुहैया कंदो तव्हांखे अक़ीदे जो सबक इहो क़ुरान सेखारींदो अखलाक जो सबक इहो तव्हांखे क़ुरान सेखारींदो तव्हांखे मुकम्मल निज़ाम हयात इहो क़ुरान मुहैया कंदो तव्हां दुनिया जे अंदर मुआशरे जे अंदर तव्हांजी इज़्दिवाजी ज़िंदगी हुजे इनफिरादी ज़िंदगी हुजे तव्हांजी इज्तिमाई ज़िंदगी हुजे तव्हांजी मुआशरती ज़िंदगी हुजे बैनुल अक़वामी ज़िंदगी हुजे हर मोड़ ते हे क़ुरान तव्हांजी रहनुमाई कंदो अल्लाह इन क़ुरान पाक जे अंदर हज़ूर पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन के फरमाए थो पयो नज़लना अलैकल किताब तिबयानन लिकुल्लि शै ऐ नबी असां तुझे मथो अहिड़ो किताब नाज़िल कयो अथसीं जेको हर शइ खे बयान करे थो इनफरादी ज़िंदगी कीअं गुज़ारजे इज्तिमाई ज़िंदगी कीअं गुज़ारजे इज़्दिवाजी ज़िंदगी कीअं गुज़ारजे मुआशरती ज़िंदगी कीअं गुज़ारजे इंतज़ामी ज़िंदगी कीअं गुज़ारजे कहिड़े अंदाज़ में माण्हू ख़ुल्क़ अख़लाक कहिड़ो पेश करे पैगंबर अलैहिस्सलातु वस्सलाम क़ुरान पाक जे हिक हिक हर्फ मुबारक जे मथां पंहिंजो अमल करे ॾेखारियो ऐं सहाबा खे असां पोयों उम्मत जेके अचण वारा उन्हनि जे लाइ सहाबा खे पंहिंजो शागिर्द छॾे विया ऐं पोइ पाण फरमायूं असहाबी कन नुजूम बिअय्यिहिम इक़्तदैतुम इह्तदैतुम फरमायो त मुंहिंजा जेके साथी आहिनि जेके मुंहिंजे दौर में मूंखे ॾिसी जन कलमो पढ़ियो जेके मुंहिंजा शागिर्दनि जिन खे मां डायरेक्ट क़ुरान पढ़ायो जन मूंखे ॾिसी करे ख़ुल्क़ अख़लाक सिखियो जन मूंखे ॾिसी करे पंहिंजी तमामु उमूर हाय ज़िंदगीअ खे मुंहिंजे आइन उन हुक्मनि ऐं नमूने जे मुताबिक़ करनि था पिया हाणे अहिड़े मुंहिंजे शागिर्द जी तव्हां जंहिंजी बि कर लॻंदो तव्हांखे हिदायत मिलंदी जंहिंजी बि कर लॻंदो हज़ूर जा शागिर्द 1.25 लाख सहाबी सगोरा हुया हज्जतुल विदा जे मौके ते जेके पैगंबर अलैहिस्सलातु वस्सलाम जो डायरेक्ट अरफात जे मैदान में खुतबो ॿुधनि पिया 1.25 लाख सहाबा जी जमात हुई पाण समूरनि जे लाइ फरमायूं बिअय्यिहिम इक़्तदैतुम इह्तदैतुम तव्हां जंहिंजी बि कर लॻंदो तव्हांखे हिदायत अज़ीज़ो तव्हां असांजे मथां अहसान उन्हनि सहाबाए किराम रिज़वानुल्लाह तआला अलैहिम अजमाइन जो जन पैगंबर अलैहिस्सलातु वस्सलाम जे हुलिये खे ॾिठो हज़ूर जे सीरत खे ॾिठऊं हज़ूर जे सूरत मुबारक खे ॾिठऊं हज़ूर जे उथण वेहण खे ॾिठऊं हज़ूर जे अख़लाक ऐं किरदार खे ॾिठऊं पैगंबर अलैहिस्सलातु वस्सलाम जे सोबत में फैज़ याफ़्ता थिया उहे दुनिया खे सबक ॾेई विया अॼु अफ़सोस सां चवणो पवे थो पियो जो अॼु जे दौर जा 15वीं सदी जा मुस्लमान सहाबा जे लाइ गिला कंदा आहिनि सहाबा जे बारे में अलाए छा लफ़्ज़ चवंदा आहिनि हालांकि हज़ूर जे उम्मत जे मथां इन्हनि जो कुरून ओला जे दौर वारनि जो एहसान आहे जो पैगंबर अलैहिस्सलातु वस्सलाम जो पूरो पूरो असांखे नमूनो ऐं तरीक़ो असां पोयनि ताईं पुॼायूं 15वीं सदी हले थी पई अॼु असांजे किताबनि में सहाबे किराम पैगंबर अलैहिस्सलातु वस्सलाम जे जुत्ते जो नक्शो जेको पेश कयो आहे उहो नालैन मुबारक जो नक्शो बि अॼु ताईं असां उम्मत वटि महफ़ूज़ आहे 15वीं सदी जा मुस्लमान बि तव्हांखे जंहिंखां पुछंदो हज़ूर जे नालैन मुबारक जो नक्शो छा आहे तव्हांखे ॿुधाईंदा त हज़ूर जन अहिड़ी जुती पाईंदा कंहिं भी यहूदी के यह ताकत ना है जो हजरत मूसा जे जुती जो नमूनो ॾेखारे कंहिं भी ईसाई के यह ताकत ना है जो हजरत ईसा जे जुती जो नमूनो पेश करे ॾेखारे तव्हां कंहिं भी हज़ूर जे उम्मती खां पुछंदो मुस्लमान खां हज़ूर जे नालैन मुबारक चवंदो ही हज़ूर जे नालैन जो नक्शो ही अथव ईअं आहे कि न कोन इहे हुया साहबा किराम इहे हुया हज़ूर जा शागिर्द उन्हनि असांखे ट्रप कोन सेखाया उन्होंने असांखे ठेंग कोन सेखाया उन्होंने असांखे ईअं चिरागा करण कोन सेखाया बस हज़ूर जे ज़ुबान में जेको लफ़्ज़ निकितो न आहे हज़ूर जो साहबा जे सीननि ते चिटजी वेंदो साहबा उन ते अमल कंदा मोहब्बत जी अलामत इहा आहे त माण्हू इत्तिबा करे मोहब्बत जी अलामत इहा न आहे त पंहिंजे पाण खे बेहोश करे ज़मीन ते सटियो बस अज़ीज़ो अॼु 15वीं सदी जा मुस्लमान असां अलाए काॾे था वञूं अलाए काॾे तो शैतान असांखे वठी वञे असां त रस्म रवाजनि रीतुनि में फासी पियासीं
जेकॾहिं कंहिंजे घर ते साओ झंडो कोन्हे त चवंदासीं हे बि आशिक़ रसूल कोन्हे को। बाबा इश्क जी अलामत इहा न आहे, इश्क जी अलामत इहा न आहे। इश्क जी अलामत आहे त पंहिंजे 6 फुट 5 फुट कद ते हज़ूर जे सुन्नत खे संवारियो, हज़ूर जे सुन्नत खे ज़िंदा कयो। पाण फरमायो मन अहया सुन्नती इंद फसाद उम्मती फलहु अजर मियत शहीद औ कमा क़ाल रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम। पाण फरमायो त जंहिं मुंहिंजे सुन्नत खे ज़िंदा कयो, अहिड़े दौर जे अंदरि जॾहिं उहा मुंहिंजी सुन्नत आम माण्हू ईअं छॾनि था पिया, मुंहिंजी सुन्नत ते नथा हलनि पिया, अहिड़े दौर में जेको मुंहिंजे सुन्नत खे ज़िंदा करे थो, ख़ुदा इन खे 100 शहीद जो अजर अता फरमाईंदो। हज़ूर जी सुन्नत मज़ाक आहे। पैगंबर अलैहिस्सलातु वस्सलाम जे हुलिये खे महफूज़ कयो, हज़ूर जे सीरत खे महफूज़ कयो, हज़ूर जे सूरत खे महफूज़ कयो। मुस्लमानो, असां गैर जे नमूननि खे अख्तियार कयूं था, अग़यार जा नक्शा पंहिंजे सीननि में संभालियूं था। हज़ूर जो नक्शो असांजे सीननि मां निकिरी वियो, हज़ूर जी सीरत, हज़ूर जी सुन्नत, हज़ूर जी सूरत असांजे दिलि ज़हननि मज़ा निकिरी वई। पाण फरमायो मन तशब्बह बिक़ौमिन फहुव मिनहुम, जेको जंहिंसां मुशाबिहत रखंदो क़यामत जे ॾींहुं उन्हनि सां। अॼु असांखे हज़ूर जे सुन्नत खां नफ़रत आहे। अॼु मुस्लमान हज़ूर जे सुन्नत खां परे थो भॼे, अॼु मुस्लमान हज़ूर जे सुन्नत खां टहे थो। अॼु मुस्लमान जे दिलि में हज़ूर जे इज़त, उन जे सुन्नत जी इज़त न आहे, हज़ूर जे हुलिये जी इज़त न आहे। ऐं जेकॾहिं को दीन इस्लाम ऐं शरीयत ते हले थो, ऐं जेकॾहिं को माण्हू इफ़त ऐं पाक दामनी वारी ज़िंदगी गुज़ारे थो, ऐं हज़ूर जो मुतबे सुन्नत जेको क़ुरान ऐं सुन्नत जी रोशनी मुताबिक़ जेको दुनिया में अॼु ज़िंदगी गुज़ारे थो, अॼु उन खे माण्हू टोका ऐं ठठोला करनि था। हज़ूर जे सहाबा ते बि मके जा माण्हू, अल्लाह ताला फरमाए थो क़ुरान करीम जे अंदरि, ऐं नबी हे जेके तुंहिंजा सहाबी आहिनि, जॾहिं तो वांगुरु दिस्तार ॿधी करे बाज़ारनि मां गुज़र कंदा आहिनि, तो वांगुरु पंहिंजे गोॾ खे अध पिनीअ ते ॿधी करे हलंदा आहिनि, ऐं मुतबे सुन्नत थी करे पंहिंजे चेहरनि ते ॾाढ़ी मुबारक सजाए करे हलनि था पिया। पोइ इज़ा मर्रू बिहिम यतग़ामज़ून, पोइ इहे मुनकिर माण्हू पाण में हिक ॿिए खे इशारो ॾींदा आहिनि त हे वञे थो, हे वञे थो, हे वञे थो। मूंखे सच ॿुधायो, अॼु 15वीं सदी जा मुस्लमान जेके वीचारा इल्म खां ना वाक़िफ़, क़ुरान खां ना वाक़िफ़, हज़ूर जे फरमान खां ना वाक़िफ़, ऐं उहे माण्हू असांजे मुआशिरे माहौल में अहिड़े क़िस्म जे माण्हुनि ते आङिरियूं खणंदा आहिनि या न खणंदा आहिनि? ओहे वञे थो, हे वञे थो। अज़ीज़ो, असांखे इन शइ जो फ़िक्र न आहे, इहा शइ मुंड खां वठी हलंदी अचे थी पई। असांखे ॾिसणो इन शइ खे आहे त अल्लाह साईं जंहिं मक़सद जे लाइ असांखे दुनिया में आंदो आहे, आया उहो मक़सदु असांजो पूरो थिए थो या नथो थिए। जंहिं मक़सद जे लाइ, हिन क़ुरान ते हलण जे लाइ, पैगंबर पाक जे मथां उन जी ताबेदारी करण जे लाइ, उन जे सीरत ऐं सूरत खे अपनाइण जे लाइ अल्लाह साईं असांखे दुनिया में आंदो, आख़िरी नबीअ जो उम्मती कयईं। पोइ असांखां उहा हज़ूर जी सुन्नत उजागर थिए थी या नथी थिए? क़ुरान ते हलण असांखां थिए थो या नथो थिए? असां में हज़ूर जी उहा सीरत ऐं सूरत असां में आहे या न आहे? अॼु फ़िक्र जी ॻाल्हि आहे, अॼु असांखे फ़िक्र जी ॻाल्हि आहे। ये ज़िंदगी जेका असांखे मिली आहे, इहा अल्लाह जे रसूल जे हुक्मनि जे मथां इताअत जे लाइ मिली आहे। ज़िंदगी आमद बराए बंदगी, ज़िंदगी बेबंदगी शर्मिंदगी, इहा ज़िंदगी मिली इन जे लाइ आहे त ख़ुदा जी इबादत कयूं, अल्लाह जे रसूल जी इताअत कयूं। पर जेकॾहिं अल्लाह जे रसूल जी इताअत न थी सघी ऐं रब करीम जी इबादत न थी सघी, पोइ त इहा ज़िंदगी असांजे लाइ क़यामत जे ॾींहुं तोक बणबी, पोइ त इहा ज़िंदगी असांजे लाइ वबाले जान बणबी। अज़ीज़ो, अॼु शैतान असां ते हमला, अॼु शैतान मुस्लमान खे भुलाए थो। पैगंबर अलैहिस्सलातु वस्सलाम फरमायो, पाण फरमायो त अॻियनि उम्मतुनि जा 72 फ़िरका थिया, मुंहिंजी उम्मत जा 73 फ़िरका थींदा। फरमायो मुंहिंजे उम्मत जा 73 फ़िरका थींदा, ऐं सभई दावा कंदा त असां हक़ ते आहियूं, सभई इहा दावा कंदा त असां हक़ ते आहियूं। पर यादि रखिजो, फरमायूं त चवंदा इहे असां हक़ ते आहियूं, पर कुल्लुहुम फिन्नार, हड़ इहे जहन्नमी हूंदा, इल्ला जमाअतुन वाहिदा, हिकिड़ी जमात हूंदी जेका हक़ ते हूंदी, बाक़ी हड़ इहे जहन्नमी टोलो हूंदो। इहे टोला सभु उहे आहिनि। पाण सहाबा किराम रिज़वानुल्लाह ताला अलैहिम अजमईन हज़ूर जन खां सुवाल कयो त साईं उहा कहिड़ी जमात हूंदी जेका हक़ ते हूंदी, कहिड़ी जमात जेका जन्नत में वञण वारी हूंदी? तव्हां त चओ था त हड़ई जहन्नमी हूंदा। पाण फरमायूं
उहा जन्नती उहा जमात हूंदी हक़ ते हलण वारी उहा जमात हूंदी जेका मान अलैहि व सहाबी जेका मुंहिंजे सहाबा जे तरीक़े ते हलंदी इहा ई जमात हक़ ते अॼु असांखे ॻोल्हा इन जमात जी करणी अॼु असांखे दुनिया में हिन मुआशरे हिन माहौल में उन जमात जी ॻोल्हा करणी आहे त आया हक़ जी जमात कहिड़ी आहे हक़ असांखे काथों नज़र ईंदो जाथों असांखे क़ुरान ऐं सुन्नत जो रस्तो मिले हज़ूर जे सुन्नत ऐं सीरत ऐं उन जी सीरत ऐं सूरत जो असांखे नक्शो मिले उन तरीक़े ते हलण वारा कहिड़ा आहिनि अल्लाह ताला इंसान खे अकुल ॾिनो आहे फ़हम ॾिनो आहे सम्झ ॾिनी आहे पंहिंजे सम्झ सां इंसान अॼु दुनिया जे अंदरि जमातुनि खे ॾिसे उन्हनि खे जांचे जिथे उन खे हक़ सच नज़र अचे उते हली पए जिथे उन खे हक़ सच नज़र अचे ऐं हक़ अहिड़ी शइ आहे जेका लिकी नथी सघे पई हक़ अहिड़ी शइ आहे जेका छुपी नथी सघे पई अल्लाह तबारक व तआला इन क़ुरान पाक जो मुतालो कयो अॼु असांजे लाइ मुसीबत इहा आहे जो अॼु जो मुस्लमान अंग्रेज़ जे किताब खे त ॾिसंदो कंहिं ॿियूं नावलियूं त पढ़ंदो किसनि ऐं कहाणियुनि जा किताब त पढ़ंदो के ॿिया रिसाला ईअं ख़ाली जेके हूंदा इहे पुराणियूं जी जेके उहे जमा उन्हनि जा इहे त ॾिसंदो पर क़ुरान पाक जो मुतालो न कंदो क़ुरान पाक जो मुतालो न कंदो क़ुरान पाक जी माना न पढ़ंदो क़ुरान पाक में गौर न कंदो क़ुरान पाक में फ़िक्र न कंदो अॼु असांजे लाइ वॾे में वॾी मुसीबत जी ॻाल्हि इहा आहे जो मुस्लमान क़ुरान पाक खे ॾिसे ई कोन क़ुरान पाक जी माना खे अज़ीज़ो अल्लाह तबारक व तआला ही दुनिया असांजे लाइ अमल जो घर ठाहियो हज़ूर जन फरमायो दुनिया मज़रतुल आखिरा दुनिया पोख जी जाइ अथव आख़िरत दुनिया पोख जी जाइ हिते जेतिरो थी सघे पंहिंजी पोख भली पोखियो पोइ भली पोख जो नतीजो भलो आहे जेको माण्हू जहिड़ी भली पोख पोखींदो ओड़ो नतीजो खणंदो जेकॾहिं दुनिया में निंड्रा कंदो ऐश अशरत में लॻी वेंदो पंहिंजे ख़्वाहिशात नफ़सानी खे पूरो कंदो ऐं पंहिंजी तमो ऐं लालच में हलियो वेंदो ऐं पंहिंजे सिर्फ़ दुनिया जे जहान जे आसाइश ऐं आराम खे ॾिसंदो त पोइ इहो माण्हू रहिजी वेंदो हीअ दुनिया अमल जो घर आहे लिहाज़ा असांखे हिते दुनिया में अमल करणो आहे अल्लाह फरमाए थो मन अमिल सालिहम मिन ज़करिन औ उनसा वहुव मुमिनुन फलनुहयियन्नहु हयातन तय्यबा वलनजज़ियन्नहुम अजरहुम बिअहसनि मा कानू यामलून अल्लाह रब्बुल आलमीन फरमाए थो दुनिया में जेको भी माण्हू नेक अमल करे थो सालिह अमल करे थो पोइ मर्द चाहे औरत ईमान जे हालत में ओ इन क़ुरान पाक जे हुक्मनि जे मुताबिक़ दुनिया में अमल करे थो अल्लाह ताला फरमाए थो असां उन खे इन जो बदिलो ज़रूर ॾींदासीं पाकीज़ा ज़िंदगी अता फरमाईंदासीं ऐश अशरत वारी ज़िंदगी अहिड़ी ज़िंदगी जो लकुम फिया मा तश्तही अनफुसुकुम जेका शइ तव्हां चाहींदव ख़ुदा तव्हांजी उहा पूरी कंदो उते तमन्ना जन्नती इंसान जेका बि तमन्ना कंदो ख़ुदा उनजी पूरी कंदो अहिड़ो मक़ाम अल्लाह ताला उन खे ॾे थो अज़ीज़ो मां अर्ज़ कयुमि त हर उम्मत खे अल्लाह ताला पंहिंजे तरफ़ां किताब ऐं पंहिंजे पैगाम रसूल जे मार्फत अता फरमायो आहे असां आख़िरी उम्मत खे बि अल्लाह तबारक व तआला ही पैगाम रसूलुल्लाह जे मार्फत अता फरमायो अथई ऐं जेको राह अता फरमायूं जो नालो इस्लाम रखे इस्लाम रखे हिकिड़नि खे यहूदियत वारो तरीक़ो हिकिड़नि खे नसरानियत वारो तरीक़ो कंहिंखे कहिड़ो तरीक़ो ज़िंदगी गुज़ारण जो मिलियो असांखे कलमे वारनि खे हज़ूर जे उम्मत खे जेको ज़िंदगी गुज़ारण जो तरीक़ो मिलियो आहे उन जो नालो ख़ुदा इस्लाम रखियो आहे पोइ फरमाई वमन यब्तग़ी गैरल इस्लाम दीनन फलन युक़बल मिन वहुव फिल आखिरत मिनल ख़ासिरीन पोइ इन इस्लाम खां सवाइ जेको माण्हू क़ुरान जे नुज़ूल खां बाद में हज़ूर जे बेसत खां बाद में हक़ वाज़े थियण खां बाद में हाणे बि जेकॾहिं को इस्लाम खां नफ़रत करे ऐं ॿिया तौर तरीक़ा अख़्तियार करे थो अल्लाह ताला फरमाए थो कुझु बि मां वटि क़बूल कोन थींदुसि वहुव फिल आखिरत मिनल ख़ासिरीन आखिरत में इहो इंसान ख़ाली हथ वेंदो दुआ कयो त अल्लाह ताला असांखे इस्लाम ते हलाए अल्लाह ताला असांखे शरीयत मुहम्मदी जी इताअत नसीब फरमाए अल्लाह ताला असांखे हिन क़ुरान पाक ते अमलन जी तौफ़ीक़ अता फरमाए अज़ीज़ो हीअ दुनिया गुज़रण वारी हीअ दुनिया वञण वारी आहे अॻियां क़बर अचण वारी आहे 5 जहान आहिनि जिथां इंसान खे गुज़र करणो पवे थो आलम अरवाह हिकिड़ो जहान आलम बतन मां जे पेट वारो ॿियो जहान आलम दुनिया हे टियों जहान आलम बरज़ख क़बर वारो जहान आलम हशर जे मैदान में उथण वारो जहान असां 2 जहान क्रॉस करे आया आहियूं
टे जहान में हलूं था हिन दुनिया में ही असां जे लाइ अमल जो जहान आहे हिते अल्लाह ताला सम्झ ॾिनी अकुल ॾिनई फ़हम ॾिनई सम्झ ॾिनई क़ुरान ॾिनई रसूल ॾिनई शरीयत जा हुक्म ॾिनई पंहिंजा फ़राज़ पंहिंजा हुक्म सां ते लागू कयईं हाणे जेको माण्हू अल्लाह जे हुक्मनि खे क़बूल थो करे पियो ऐं ख़ुदाई ॾस ते हले थो पियो ऐं पैगंबर पाक जी इताअत करे थो अल्लाह ताला फरमाए थो फलनुहयियन्नहु हयातन तय्यबा असां उनखे पाकीज़ा ज़िंदगी अता फरमाईंदासीं फरमाई इन्नल लज़ीना आमनू व अमिलुस सालिहात कानत लहुम जन्नातुल फिरदौस नुज़ुला खालिदीन फीहा ला यबगूना अन्हा हिवला अल्लाह तबारक व तआला फरमाए थो जन पंहिंजे अक़ीदे खे मज़बूत बणायो ऐं पंहिंजे ईमान खे मज़बूत बणाए पंहिंजे उज़वन मां चङा कम वरितई क़ुरान पाक जे मथां अमल कयईं नमाज़ूं पढ़ियईं रोज़ा रखियईं हज कयईं ज़कात अदा कयईं नेकी जा कम कयईं भलाई जा कम कयईं हक़ ते हलियो ना हक़ खां पाण खे बचायईं हलाल खाधईं हराम खोर न थियो इहो जेको नेकी जो कम करे थो अल्लाह ताला फरमाए थो कानत लहुम जन्नातुल फिरदौस नुज़ुला फिरदौस जा बाग़ इन जे लाइ जन्नत जा बाग़ इन जे लाइ दुआ कयो त अल्लाह ताला असांखे अमल जी तौफ़ीक़ अता फरमाए दीन जी सही समझ अता फरमाए जन दोस्तनि हिन कार ख़ैर में हिसो वरितो आहे अल्लाह ताला उन्हनि जे इन कार ख़ैर खे क़बूल बि फरमाए ऐं रब तबारक व तआला असां हज़ूर जे उम्मत खे क़ुरान ऐं सुन्नत जी रोशनी मुताबिक़ हिन दुनिया में ज़िंदगी गुज़ारण जी तौफ़ीक़ अता फरमाए वमा अलैना इल्लल बलागुल मुबीन اللهم أرنا الحق حقا وارزقنا اتباعه اللهم أرنا الباطل باطلا وارزقنا اجتنابه اللهم وفقنا لما تحب وترضى اللهم احسن عاقبتنا في امور كلها واجرنا من خزي الدنيا وعذاب الاخره ربنا اغفر لنا ولاخواننا الذين سبقونا بالايمان ولا تجعل في قلوبنا غلا للذين امنوا ربنا انك رؤوف رحيم وصلى الله تعالى على خير خلقه محمد وآله وصحبه اجمعين برحمتك يا ارحم الراحمين.